खोड़ सारा दोस्त सफ़र के अंदर रस्तनि ते पेशाब कंदा आहिनि। गाड़ी बीठी रस्ते ते पेशाब कयूं, कोई सफ़ाई जो ख्याल न रखियो। पेशाब कयो, पेशाब जा छंडा लगी विया, चई मां कहिड़ो निमाज़ पढ़ंदो आहियां। इहे जवाब आहिनि माण्हुनि जा, इहे जवाब आहिनि। यकीन कंदव अहिड़ा जवाब मूंखे मिलिया आहिनि ॿुधण जे लाइ। चई मां कहिड़ो निमाज़ पढ़ंदो आहियां साईं। उहो कपिड़नि जे अंदरि पेशाब जो आहे, छंडा बि लॻल आहिनि। हमरा साईं काटन जी ड्रेस पाए कांबू खान लॻो घुमंदो थो वधे, पर कपिड़नि ते पेशाब लॻल अथसि। सफ़ाई जो ख्यालु रखो। हदीस ॿुधाइनि थो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्र बिक़ब्रैन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि क़ब्रुनि जे भरिसां गुज़रिया, ॿिनि क़ब्रुनि जे भरिसां गुज़रिया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नहुमा ला युअद्दबान, हिन ॿिन्ही क़ब्रुनि वारनि खे अज़ाब थिए थो, अज़ाब हलेनि थो मतिलबु। वमा युअद्दबान फी कबीरिन, हालांकि अज़ाब के अहिड़ी ॻाल्हि जे करे नथो थिए त जंहिंखां बचणु नामुमकिन हुजे, उन खां बची बि सघनि पिया, पर उहे अमल तॾहिं बि दुनिया में करे आया, उहे अमल तॾहिं बि दुनिया में कंदा आया, बची न सघिया, हालांकि बचणु आसान हुयो। फरमायो पहिरियों कान यमशी बिन नमीम, ही पहिरियों इंसान आहे जेको चुगलखोर हो, चुगलखोर हो। हुनजी ॻाल्हि हुन वटि, हुनजी ॻाल्हि हुन वटि, हुनजी ॻाल्हि खणी करे हुन वटि। हाँ भई अहिड़ा माण्हू ॾिसो था न, मिनल जिन्नत वन्नास, शैतान जिन्हनि में बि आहिनि त इंसाननि में बि अथव। इन्हनि खां बची रहो। ॿ दोस्त पाण में विड़ियल आहिनि त बजाए जो उन्हनि जे विच में इस्लाह कराई वञे, उन्हनि खे अञा भड़काइण जे लाइ हुनजी ॻाल्हि वधाए करे पेश कंदा, हुनजी ॻाल्हि हुन वटि वधाए करे पेश कंदा। यमशी बिन नमीम ला यदखुलुल जन्नत नमामुन, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको चुगलखोर आहे, हाँ उहो जन्नत में दाख़िल न थींदो। चुगलखोरी फरमाए हिकिड़ो जेको हिन ॿिन्ही मज़ा हुयो उहो चुगलखोर हुयो, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ट्रांसफर, डेटा ट्रांसफर कंदो हुयो। चुगलखोर खोड़ सारा माण्हू मुआशरे जे अंदरि फेवरेट कमु अॼु इहो थी वियो आहे। फेवरेट कमु, पसंदीदा कमु छा आहे? ॿिए जी गिला करणु, ॿिए जी चुगलखोरी करणु, इहा पसंदीदा कमु थी वियो आहे, जे सुठो टाइम पास थी वियो। हालांकि बचणु मुमकिन आहे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिनखे अज़ाब थिए पोइ क़ब्र में, मरणो हर इंसान खे आहे। नंबर ॿियो कानो ला यस्तंज़िहु मिनल बउल, ॿिए शख़्स खे अज़ाब इन जे करे थिए पोइ हू पेशाब जे छंडनि खां बचंदो न हुयो। असां बि पेशाब कयूं था, वटि कनि था खोड़ सारा मुस्लमान जेके उन खां बाद में इस्तंजो नथा कनि। इस्तंजो सही तरह सां न आहे। इन्हनि ॿिन्ही अमलनि जे करे इंसान खे क़ब्र जो अज़ाब थिए थो, इन खां बचणु घुरिजे। इस्लाम असांखे सफ़ाई जो हुकुम ॾे थो। इंसान क़ज़ा हाजत जे लाइ वञे, पेशाब करणो हुजे नंढो या चाहे वॾो, इंसान मुकमल तौर ते पंहिंजी पाकाई सफ़ाई करे बाद में उथे। जेकॾहिं किथे पाणी मुयसरु न आहे, पहिरियों पाणीअ जो इंतज़ाम करे। किथे ढेला मुयसरु न आहिनि, उते ढेलनि जो जेको आहे